ना सा रियाज़त कई न मुजाहिदा क्या असांजी उम्र बि नंढी 50 साल 50 साल में असांखे मौत अची वञे असांजो त शान घटिजी वियो जॾहिं इहा ॻाल्हि महबूब करीम खे अर्ज़ कई हुई त महबूब करीम परेशान थी विया ख़ामोश थी विया देर न गुज़री आहे हज़रत जिब्रील अमीन हेठि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिब्रील अमीन अचे चयो या रसूल अल्लाह गम न कयो परेशान न थियो जेको तव्हांजी उम्मत में अल्लाह ताला अहिड़ो अमल रखायो आहे जो हिकिड़ी रात इबादत कन वो लैलतुल क़द्र जी हिकड़ी रात इबादत कन उनन के 1000 महीनन का वधीक अजर ऐं सवाब वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह के अल्लाह ताला एड़ो शरफ दिनो जो उनजी उम्मत वारा जड़े खैरात कंदा हुया उनजी कबूलियत जी कल पवंदी हुई त कंहिंजी खैरात कबूल पईया क्या कोन पईया खबर कल पवंदी हुई पर मुझे नबी फरमायो त मुंहिंजी उम्मत जा ऐब अल्लाह लिकाए छॾिया आहिनि सुभान अल्लाह तव्हांजा मुंहिंजा ऐब ज़ाहिर पवंदा थियनि न उलमा किराम वेठा आहिनि जा छा कयो त हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत जे लाइ अमलन जो दारो मदार नियतुनि ते रखायो वियो आहे तुंहिंजी नियत में छा आहे मुंहिंजी नियत में छा आहे या कंहिंखे ख़बर कोन्हे का सुभान अल्लाह इन्नमल अमाल बिन्नियात अमलन जो दारो मदार नियतुनि ते आहे हो साईं मुंहिंजा खैरात कंदा हुया भत देग जी खैरात करणी आहे हींअर माशाअल्लाह असां खैरात कयूं महबूब जो मिलाद मल्हायूं नगर कयो थो न सुभान अल्लाह सुभान अल्लाह गंजा खाओ बि खणो बि सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेलो खाइण जी इजाज़त आहे खाइण जी मालिक ॾींदा तो खाइण या खैरात आहे कि महबूब जे सदके सां असां खाऊं पिया पर उम्मत मूसवी बनी इस्राइल वारा खैरात कंदा हुया हिकिड़े जबल जे मथां उहा देग रखंदा हुया पचाए भत ठाहे रखंदा हुया आसमान मां हिकिड़ी बाहि लहंदी हुई जेका उन देग खे खणी आसमान ते हली वेंदी माण्हू सम्झंदा त असांजी खैरात क़बूल थी वई पर जंहिंजी खैरात क़बूल न पवंदी हुई उहा देग उते जो उते पई हूंदी हुई समूरो ॾींहुं गुज़री वेंदो हुयो माण्हू सम्झंदा हुआ इहा जेका खैरात क़बूल न आहे पई उनखे माण्हू ताना कंदा हुया उनखे घटि वधि ॻाल्हाईंदा हुया उनखे बदकिरदार सॾींदा हुया पर मुंहिंजे लजपाल नबी जे सदके अल्लाह असांजा ऐब लिकाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह हत्ता के हबीबन करीम ने फरमायो तो मुझे उम्मत जो को मानू लिकी गुनाह करे जंहिंजी ॿिए कंहिंखे ख़बर न हुजे लिकी गुनाह जो कम कई ऐं ॿिए कंहिंखे ॿुधाई पुंड मोए गुनाह जो कम कयो लिकी गुनाह कई इन हाल में मरी वञे क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला उन जो सरेआम हिसाब किताब न कंदो बल्कि लिकाए हिसाब कंदो छो त इहो मुंहिंजे मुस्तफा करीम जी छप्पर छांव हेठां समझो था कि हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं को माण्हू गुनाह जो कमु कंदो आहे ख़ता जो कमु थी वञे अल्हम्दुलिल्लाह हबीबन करीम जो सदको आहे ऐं असां अल्लाह ताला असांजो सूरतूं आहिनि बदिलायूं सीरतूं आहिनि तब्दील कयूं एहसान आहे मुस्तफा करीम पर जहिड़ा असांजा अमल आहिनि जहिड़ा असांजा अमाल आहिनि हबीबन फरमायो जॾहिं को माण्हू नेकी कंदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे त मलाइको हिन जी हिकड़ी नेकी जे बदले ॿ नेकियूं लिखो सुभान अल्लाह हिकुलनि ते मलाइको सुभान अल्लाह हिक नेकी जी जॻह घणी नेकी ॿ नेकी नेकी हिकड़ी के नमाज हिकड़ी ॿिनि जो सवाब रुपयो हिकिड़ो ख़र्च कई 2 रुपयनि जो सवाब ये हदीस में सही आहे त हिकड़े रुपए जे बजाए दुनिया 70 आखिरत अजर मिलंदो सुभान अल्लाह 10 रुपए जो सवाब दुनिया में मिलंदो 70 रुपए जो सवाब क़यामत जे ॾियारे मिलंदो पर जेको माण्हू गुनाह थो करे ख़ता जो कमु थी वियो बदकिरदारी वारो कमु थी वियो साईं करीमन फरमायो त मलाइकनि खे अल्लाह अमर ॾींदो आहे त मलाइको हिन खे 4 पर छॾियो गुनाह न लिखो हे कुल्हे ते खबे कुल्हे ते गुनाह लिखण वारो मलाइको अल्लाह फरमाईंदो ने गुनाह न लिखो रब फरमाईंदो गुनाह न लिखो मता चैन पैरन में मुखा माफ़ी वठी वठे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मता गुनाह जी माफ़ी वठे जॾहिं उन्हनि चैन पैरन
में उन गुनाहनि जी माफ़ी वठंदो आहे। अल्लाह फरमाईंदो आहे इन जे गुनाह खे नेकियुनि में बदिलायो, नेकियुनि में उन जो अमल लिखी छॾियो। भला जे माफ़ी न वरतई, गुनाह जी माफ़ी न वरतई, 4 पर गुज़री विया त अल्लाह फरमाईंदो आहे हिकिड़ो गुनाह लिखोसि, नेकी ब गुनाह हिकिड़ो लिखोसि, छो त हे आम माण्हू न मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो उम्मती आहे। सुभान अल्लाह। आहे शरफ मुझे मुस्तफा जो कि कोने उम्मत जो शरफ तो बुधाया पियो ये उम्मत जो यो शान आहे बुधा त मुझे नबी जो शान केडो आला हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला जो फरमाए त मुझा महबूब तुझे उम्मतिन जा गुनाह खताऊं एडिन जो उन जो सूरत तब्दील कजन, उनन के अजाब कजे, पर तू इनन जे विच में रही तो, तू इनन में रही तो, तू जे करे मां इनन जे मथा आयल अजाब बटारे छया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहब्बत वाले जो तुझा छोरा मदनी लाहिन खा लंगी व्या, तुझा छोरा हुस्न लाहिन खा लंगी व्या, तुझा गुण गालू, तुझा गुण गालू ओ गण खा लंगी व्या, तुझा गुण गालू गण खा लंगी व्या, तुझा छोरा मदनी लाहिन खा लंगी व्या। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह। करीम के अल्लाह फरमायो वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नास बशीरों व नज़ीरा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फरमायो मुझे अल्लाह जी पाल नबी मु तोखे न मोकिलियो मगर पूरी इंसान ज़ात जेला, पूरी इंसान ज़ात जेला, कोई यूरोप जो आ, अमेरिका जो आ, अफ्रीका जो आ, एशिया जो आ, पाकिस्तानी आया, हिंदुस्तानी आ, अरबी आया, अजमिया, हर इंसान जेला तोखे रसूल बनाए मोकिलियो आहे। खुशखबरी ॾींदड़ बनाए मोकिलियो, तोखे ॾियारींदड़ बनाए मोकिलियो। वलाकिन अक्सर नास ला यअलमून, पर घणा माण्हू जो शान नथा सम्झनि, घणनि माण्हुनि खे तुंहिंजे शान जी ख़बर नाहे, तुंहिंजे शान जो इल्म नाहे त मूं अल्लाह वटि तो नबीअ जो केॾो शान आहे। सुभान अल्लाह। फरमायो मुझे तो हबीब के यो इज्जत ॾिनो जो खुशखबरी ॾींदड़ बि आहीं, ॾियारींदड़ बि आहीं, जेको तो वटि ईंदो तुंहिंजी दरबार में पहुचंदो, जेको तुंहिंजो बणिजी वेंदो, जेको तुंहिंजे हुज़ूर में ईंदो, अचण कम तुंहिंजो आहे। अहिड़ी खुशखबरी ॿुधाई, अहिड़ी खुशखबरी ॿुधाई जो चवीस त मुंहिंजो मां तुंहिंजो, दुनिया में बि तुंहिंजो बेड़ो पार आहे त आख़िरत में कामयाब आहीं। जमिया नचे वो सुभान अल्लाह, कुरान वणे गुंदो वणे। सुभान अल्लाह। मुझा महबूब फरमाए तू फरमा, पहिरियां अल्लाह फरमायो असां मोकिलियोसीं अबू ऐलान कयो, हाणे तू पंहिंजी शान जो ऐलान करे। और कैसे बुधाया रब तू फरमाए न कोटड़ी जे आशिकन के सुभान अल्लाह।
अय्युहन्नास हे इंसानो ॿुधो महबूब जो शान ॿुधो तव्हां सभिनी ॾांहुं मूंखे अल्लाह पंहिंजो रसूल बनाए मोकिलियो आहे الذي له ملك السماوات والارض जेको ज़मीन ऐं आसमान जो बादशाह आहे ज़मीन जो मालिक आसमान जो मालिक अल्लाह जहान जो मालिक अल्लाह हिन ॻाल्हि में तेरे अल्लाह जे हबीब रिसालत पे बयान फरमाई त ए दुनिया में तव्हां समूरनि इंसान जे लाइ रसूल बणिजी आयो आहियो त हिते मां बताई समझे त मुस्तफा रुगी इंसान जे लाइ रसूल आहे रुगी माण्हुनि जे लाइ रसूल बणिजी आया रब्बे कायनात की तारीफ सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह अब समझ में आई गाली अल्लाह फरमाए माला जमीन जो बादशाह आसमान जो बादशाह वो रब तो फरमाए तुम्हें पंहिंजे नबी के मोकिलियो आहे इशारो भी नहीं त ए दुनिया वारो मलाइका जो रसूल मुझो मुस्तफा है जमीन वारन जो रसूल मुझो नबी आहे जिन्नन जो नबी मुस्तफा है इंसानन जो नबी मुस्तफा है हैवानन जो नबी मुस्तफा है हूद अलैहिस्सलाम जो नबी मुस्तफा हजरत याकूब अलैहिस्सलाम जो नबी मुस्तफा याकूब जे पुत्रन जो नबी यूसुफ अलैहिस्सलाम जो नबी मुस्तफा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम या इसहाक अलैहिस्सलाम को हजरत मूसा कलीमुल्लाह या उज़ैर अलैहिस्सलाम या हजरत हारून अलैहिस्सलाम कमो बेश सवाल लख नबी आया हर नबी जो रसूल नबी मुझो लजपाल नबी बणजी आयो सुभान अल्लाह मुराद गरीबों की भर लाने वाले उन नबियों में रहमत नबियों में रहमत लक़ब पाने वाले पुराने गरीबों की भर लाने वाले नबियों में रहमत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो कुरान में फरमाए व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नहु याद करो वो ज़माना याद करो वो वक्त सुभान अल्लाह केड़ा वक्त असा जो ना बा याद करो वो वक्त जडे मींह वसियो हुयो याद करो वो वक्त जडे दिल पर साईं हलिया हुया सुभान अल्लाह याद कर साईं ने ये गाल कही याद नहीं विसरी गई याद नहीं आ रही ना कर साहब याद नहीं आ रही ना हूं असा दुनिया वारन के पांचू गालियों याद ॾियारींदा आहियूं अल्लाह पर मुस्तफा ये गाल आलम में अरवाह वारी आहे माना अल्लाह जॾहिं रूह पैदा कया रूहन के तखलीक फरमाए रूहन के जमा फरमाए उन वक्त जी गाल मुझे लजपाल नबी के रब फरमायो व इज़ अख़ज़ल्लाह इज्जत है कुरान मजीद में इनमा मुराद है त ए महबूब याद कर इस लफ्ज की माना ये कविए याद कर वो जमानो जदे जने जा अख़ज़ल्लाह याद कर वो जमानो जने अल्लाह नबियन का वायदो वरतो
अब तोखे मूंखे आखिर में अरवा वारी का ॻाल्हि यादि आहे रूह गॾु थिया हुया जमा थिया हुया यकीन आहे छो त अलाह क़ुरान में फरमायो आहे रब फरमायो आहे रब जी ॻाल्हि ग़लति कोन हुई न अलाह फरमायो त सॼी दुनिया जे इंसाननि खे मूं जमा फरमायो ऐं उन्हनि खे चयो त ॿुधायो मां तव्हांजो छा मां तव्हांजो रब आहियां कि न आलम अरवाह में सभु रूह ख़ामोश रहिया कंहिं न ॻाल्हायो सभु चुप रहिया मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त मूं मुस्तफ़ा जो अव्वल रूह उथी बीठो आहे सुभान अल्लाह ए मुझा मौला छो न तू ही कम मुस्तफा जो रब आहे रब जी रुबू सब खामोश होया केहड़ो जवाब जो केहड़ो रब के जवाब जो हबीब फरमायो जने मुंह चयो बड़ा आओ छो न तू ही दसा जो रब आहे कोई यक ज़बाती पूरे आलम अरवा जे रूह के मुझा मौला तू ही असा जो रब आहे समझ में आई इहो जेको मजलिस हुई या मजलिस हुई आम इंसाननि खे ध्यान मुड़िया तव्हांजो या हिकु पे थी वञे ले बस थी वञे ॾिठल हूंदो तव्हांजी हेॾे ध्यान ॾियो क़िस्मती त अचणु थिए थो बाबा मुंहिंजो मुंहुं त आहे कोन वणे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आमीन अब ये महफिल हुई आम इंसाननि जी आम इंसाननि जे रूहनि खे अल्लाह ॿाहिरि कयो हितां परे जो हाणे रुॻी नबीअनि जा रूह साम्हूं सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम खे ओरे नूह अलैहिस्सलाम ओरे आयो नबी ओरे आया मौला छा हुकुम आहे पोइ रब कायनात महबूब मुस्तफा के याद ॾिया ओ मुझा लजपाल नबी याद करो वक्त अखज़ल्लाहु मीसाक़न नबीन तेरे नबीन का अल्लाह वायदो वरतो हुयो केड़ो वायदो वो वायदो वरतई ए नबियो तेरे वाउडा पर किताब जा ऐ हिकमत जा तवा के हिकमत वारो बनाया तवा के किताब दे मोकलिया वो अहां वक्त मुजो हिको प्यारो रसूल अचे जेकरे तवा जमाने में जे आदम के जमाने में जे नूह के जमाने में जे मूसा कलीम के जमाने अलैहिस्सलाम व तस्लीम नबियन के जमाने में अगर जे अल्लाह मुकर्रर वक्त करे छयो तो फिलाने वक्त में मुझे लजपाल नबी दो पर नबियन के अल्लाह ताला पाजे महबूब मुस्तफा जो शरफ ऐ शान पे समझायो समझायो अगर जे मुस्तफा करीम पांजे वक्त ते ही अचना होया जेको ज़मानो माण्हू पंहिंजे लाइ मुकर्रर थियल हुयो उन ते ही पैदा थियणा हुया पर अल्लाह फरमायो जेकॾहिं मां अल्लाह मालिक आहियां जे अॻ में मोकिलियां ते ए नबियो जेकॾहिं तव्हां वटि मुंहिंजो रसूल अचे ऐं तव्हांजे किताब जी तस्दीक कंदड़ हुजे पोइ जेके किताब तव्हां वटि हुया उन जी तस्दीक अचे करे पोइ छा तव्हां इक़रार था कयो तव्हां उन ते ईमान आणींदो ऐं उन जी ज़रूर मदद कंदो छा इन ॻाल्हि ते तव्हां इक़रार था कयो कालू अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी छा तव्हां इक़रार था कयो इन वाइदे खे मज़बूती सां था पकड़ियो जेको वॾो वाइदो थो वठां अगर जे तव्हां नबी आहियो पर मुंहिंजो रसूल अचे मुंहिंजो महबूब अचे छा तव्हां ते ईमान आणींदो ज़ाहिर में तो वॾो वाइदो आहे सभु नबीअनि यक ज़बाती चयो अक़ालू अक़ररना ए मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा रब्बुल आलमीन तुंहिंजे मुस्तफा जी गुलामी असां खे सभिनी खे क़बूल आहे सुभान अल्लाह आदम चयो करना नूह चयो करना मूसा कलीमुल्लाह चयो करना नबियन चयो करना रसूलन चयो करना ए नबी अल्लाह ए मुझा मौला तू जो लजपाल नबी अचे तू जो महबूब अचे असां बख़ुशी इकरार था कयूं ते ईमान को आणींदासीं उन जा मददगार बि थींदासीं सुभान अल्लाह
अल्लाह फरमाए काल फशहदु ये नबी हो तवा हिक ॿिए ते गवाह हिक ॿिए ते गवाह थियो व अना मअकुम मिन अश-शाहिदीन मां बि तव्हांजे गवाहनि मज़ा हिकु शाहिद आहियां मां शाहिद आहियां त तव्हां मुंहिंजे नबी जा ग़ुलाम थींदो बेशक अब ॻाल्हि सम्झ में आई कि न कोन आई सुभान अल्लाह मौलवी साहब जेको जो ब किताब पढ़ी ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शान खे तो तके तोड़े आओ न नबी असां जहिड़ो नबी तो मूं जहिड़ो आहे ऐं साईं मुंहिंजा वॾे भाउ जे ते इज़त कजे नबी सोने जी वॾे भाउ वांगुरु इज़त कजे पर न मिठा अल्लाह फरमाए तो वॾे भाउ वांगुरु न बल्कि अल्लाह नबीयन के अमर कयो आहे त मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम सुभान अल्लाह ओ मुला नबी महेश्वर मरहूम फरमाए सुभान अल्लाह कोई पाण जहिड़ो था साईं पान सुरखी अखां सवार लाल महबूब जा सुरखी अखां सवार लाल महबूब जा तू तब जो दिस ओ बे अदब महबूब जा ओ तू तब जो दिस ओ बे अदब महबूब जा पान सुरखी अखां सवार लाल लब महबूब जा ओ तू तब जो दिस ओ बे अदब महबूब जा ओ तू तब जो दिसो में अदब महबूब सूह में सुहणे का ज्यादा ओ सुहणो ना ओ सूह में सुहणे का ज्यादा को भी सुहणो को गाल दिल से लगी कि न सूह में सुहणे का ज्यादा ओ सुहणो ना सूह में सुहणे का ज्यादा ओ सुहणो कोन पंहिंजा हथ फरमाया हथ पाकर महबूब जा तू त पंहिंजो ॾिस ओ बे अदब महबूब जा पंहिंजी मर्ज़ी ते खुदा मखलूक जा चेहरा छिपिया पंहिंजी मर्ज़ी सां तव्हांखे चित्र छिपिया दाढ़ी पटको सूरत जेका तव्हांखे लॻी पई आहे या मुंहिंजी मर्ज़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सम्झो था कि सुभान अल्लाह हज़रत हसन बिन साबित फरमायो कुलित मुबर्रअन मिन कुल्ली ऐबिन कअन्नका कद कुलित कमा तशाउ सुभान अल्लाह बाबू तो कि अल्लाह बे ऐब पैदा फरमायो है ओ ऐब नहीं असां ऐब है को जै मुझे चुल्लो आ को संडड़ो आ को रिगो आ बिंदरो आ को चूचो आ केजा केजा लगा पे है को बीमार आ पर मुझे नबी में कोई नुक्स को ऐब आहे सुभान अल्लाह हजरत हसन तो कि अल्लाह इने पैदा कयो आ जण के तुजी मर्जी हुई मौला मुझे हिने ठा अल्लाह पैदा कयो ओ मैं समझिए ओ पंहिंजी मर्जी ते खुदा मखलूक जा चेहरा चिटिया पंहिंजी मर्जी ते खुदा मखलूक जा चेहरा चिटिया हसन मर्ज़ी मुताबिक सब महबूब जा अल्लाह सुभान अल्लाह हसन मर्ज़ी मुताबिक सब महबूब जा पे अदब महबूब जा सुभान अल्लाह
मिलाद जी सुभान नबी जा गुलाम आयो अल्लाह ओके अल्लाह अल्लाह वापस को लेते हतो में दई मिलाद का मुंह मोड़ो दई तेरे दर से जो यार फिरते हैं आगे तेरे दर से जो यार फिरते हैं दर बदर यूं ही पार फिरते हैं सुभान अल्लाह ओ भागवार नहीं भागा है जीनत दी भेटा नबी साजद भागवार नहीं भागा जीनत दी भेटा तुझे पीता दे अवध हसन सब महबूब जा सुभान अल्लाह तुझे पीता दे अवध हसन सब महबूब जा तू पर जो दिस ओ बे अदब महबूब सुभान अल्लाह ये सिटी जो दे ख्याल कराई सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैहि या हबीबुल्लाह सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ने मान फरमायो नबी बेमिसाल बनाए आवाज कम कर दे थोड़ा सा आवाज कम करिए शोर हो रहा है तबारकल्लज़ी नज़्ज़ल अल-फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल-आलमीन नज़ीरा सुभान अल्लाह वो बरकत वाली आवाज वडी इज्जत बरकत वाली ज़ात जे हक़ ऐं बातिल में फर्क करण जे लाइ असील क़ुरान खे पंहिंजे ख़ास बाने महबूब मुस्तफ़ा ते नाज़िल कयो आहे सुभान अल्लाह छो नाज़िल कुरान छो नाज़िल कई इन जे लाइ लियकून लिल आलमीन नज़ीरा सुभान अल्लाह जहान खे ॾेजारण वारो जेके बि जहान में इंसान आहिनि जेके बि जहान में माण्हू रहनि था मुंहिंजा लजपाल नबी तूं हर हिक जे लाइ ॾेजारण वारो बनाए मोकिलियो वियो आहे त उन्हनि खे अल्लाह जे अज़ाब खां ॾेजा उन्हनि खे ॿुधा त गुनाहनि जो हे नुक़सान आहे हे गुनाह कंदो उन में जहन्नम जी हीअ सज़ा ॾिनी वेंदी हे ख़ता कंदो त उनजो जहन्नम में हे अज़ाब आहे जेके नेकोकार आहिनि जेके अल्लाह जे हबीब सां हुब रखण वारा आहिनि उन्हनि जे लाइ ॾेजारण वारो मोहब्बत रखन था भला उन्हनि सां कहिड़ी ख़ुशख़बरी उन्हनि खे कहिड़ी अहिड़ी जाइ ॾिनी अथई रब जे हबीब खे लाइ अल्लाह जे क़ुरान फरमायो मुंहिंजा महबूब जिते तूं ॾेजारण वारो आहीं उते तुंहिंजे लाइ ऐलान थो कयां वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तो जहान जिला ॾेजारण वारो तो बणजी आए पर मुंहिंजा मुस्तफ़ा मां अल्लाह ऐलान थो कयां त तोखे तमाम जहान जे लाइ मूं रहमत बनाए मोकिलियो आहे उम्मत जे लाइ दुआ करी मुंहिंजा मौला हे मुझे चयो न था मञन हे मुझी गाल न था मञन मुझा मौला के हलाक कर के बर्बाद कर बददुआ पूरी कौम जी कौम असाब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये गाल है ना याद बात तमा रत निकल एडो वसा जेके ईमान वारा होया
उहे मानी खाईंदा हुया त मानी उन्हनि खे उन्हनि जिनजे मथां अल्लाह जो अज़ाब नाज़िल थियो चंदा बाता पाणीअ जो ढुक भरे वात में विझो वो बुरड़ी करे असांजे वात में विझो मन असांखे उन प्यास लहे हुन वात में पाणी विझी जो बुरड़ी कंदा हुया त हिननि जे वात में पाणी हूंदो हुयो हुननि जे वात में रत बणजी वेंदो हुयो मानी खाईंदा हुया त रत पाणी पींदा हुया त रत मूसा कलीमुल्लाह जी बददुआ जे करे हज़रत हूद अलैहिस्सलाम क़ौम समूद जे लाइ हज़रत हूद अलैहिस्सलाम आया हिकड़ी क़ौम हुई वॾो अल्लाह जो इंसान हुयो वॾी नेमत उन्हनि जे मथां हुयो हज़रत हूद अलैहिस्सलाम जो चयो न मञनि उन जी ॻाल्हि न मञनि अल्लाह जो अहिड़ो अज़ाब थियो जॾहिं बददुआ घुरी वई आहे त उन्हनि खे अल्लाह चेरे पत्थर जो बनाए चयो आहे उन्हनि जा शहर ठाह करे हेठि उछलाया विया उन्हनि जूं सूरतूं तब्दील थी वियूं उन्हनि जूं शक्लूं बदिलायूं वियूं अल्लाह अकबर हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम पर बददुआ ॾिनी त पूरी क़ौम जी क़ौम हलाक थी वई नबीअनि जूं दुआऊं बददुआऊं थी वियूं पर जॾहिं मुंहिंजे लॼपाल नबीअ जो वारो आयो आहे मुंहिंजे रहमतुल लिल आलमीन हुज़ूर जो नंबर आयो मैदान में वञनि था मैदान ताइफ में पर ईमान जो ऐलान था अल्लाह जो आखिरी नबी आया मुझे मथां ईमान आयो कलमो भरे मुसलमान जो पर अनजान हुया नादान हुया समझन न पिया छता काहे आया जब मुस्तफा ने कढायो जी मुस्तफा करीम के नुकसान पहुंचायो इंसान में शूर न हुयो पाजा मुझे पालन नबी जे कदमन में गिरी गया ताइफ के चार सरदार हुया वड़ा सरदार चार ना बड़ा सरदार होया जो तोखे नबूवत मिली आ अल्लाह तोखे माज़ल्ला नबी बनायो असा सरदार होया से रसूल होया से असा के छाला नबी न बनायो वियो असा के छाला रसूल न बनायो वियो आहे अल्लाह अकबर मोहम्मद करीम जे पया ने कुतल कुछ न कयो आ अल्लाह अल्लाह मिठा पार छया विया जेके पत्थर है लगा तो भीतर कोहड़े गायो मुझे पाल नबी जी ज़बान ते बददुआ आई मौला हिदायत दीन हज़रत ज़ैद ताला साईं करीम जे ओट में थी बीठो आहे एतिरो रोयो मुंहिंजे नबीअ जे जिस्म मां वॾो रोयो आहे जी सुठी मुबारक रत में रंगीन थी वई आहे ज़ख़्मी हालत में ताइफ जे शहर खां ॿाहिर निकिता आहिनि हिकिड़ो खजुनि जो बाग हुजे उन बाग में अचे वेठा आहिनि हिकिड़ो माण्हू आयो आहे हज़रत सैयदना हबीब किबरिया जे दरबार में खजूर जो टोकरो खणी अचे साईं जे आॾो रखियो चई या रसूल अल्लाह ए सुनी सूरत वारा के रही तोखे के ज़ख्मी कयो आहे पर फरमाइनि था मां अल्लाह जो आखिर ज़मान नबी तोखे अल्लाह जो रसूल बनाए मोकिलियो आहे क़िबला वो तव्हां अल्लाह जा रसूल आहियो तव्हां रसूल आहियो रसूल जूं दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि तूं दुआ फरमा ते हलाल थी वञे ताइफ वारा बर्बाद थी वञे जीअं मूसा कलीम दुआ ॾिनी हुई जीअं सालेह अलैहिस्सलाम दुआ ॾिनी हुई उन जूं क़ौमूं हलाक थी वियूं हुयूं हबीब करीम दुआ जे हथ खया आहिनि आसमान तां जिब्रील अमीर लही आयो या रसूल अल्लाह जिया चौधो अल्लाह उहे करे ॾेखारींदो गयो है जबल जे विच में ताइफ वारे खे थी हलाल कयो वञे हिनजे मथां पत्थर जा मींहं वसाया वञनि हिनजे मथां अज़ाब नाज़िल कया वञनि पर दुनिया वारनि ॾिठो लिखियो तो पाल नबी तुझो शान दुआ जे हथ खड़न था माण्हू जो जायो पर दुआ निकली आ दुआ जे जो हथ खड़िया है हबीब फरमायो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब हिननि खे सुञाण आहे ताइफ वारनि जो औलाद ॾींदो मुंहिंजे मथां ईमान आणण वारा
सुभान अल्लाह ताइफ आबाद फरमा, ताइफ में तापजु रहमत नाज़िल फरमा, ताइफ में बरकत नाज़िल फरमा, ताइफ के अनाजर में बरकत नाज़िल फरमा। मुस्तफा करीम बदवा दुनिया तो अल्लाह फरमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह तू तो रहमत बन दिया है, तू तो इनायत बन दिया है। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद मातमी वाले जी मुझे साईं जी विष्णु जी की बेड़ी अतरी। सुभान अल्लाह मेरी आदम के हुई माफिवरी, विष्णु जी की बेड़ी अतरी। इब्राहिम जी किया बात करी, यूनुस नबी जो नारो सारे जगह जो सारो मदीने सारे जगह जो सारो मदीने सो पर पाक जो मदीने सारे जगह सारो मदीने उम्मतिया के कंधों पे लगे, मुझे साईं के खबर पड़े। उम्मतिया के कंधों पे लगे, मुझे साईं के खबर पड़े। सदकर जीव जी अम्मा मुझे बच्चे के दो प्यार नहीं दिया जी अबो शोशत नहीं दोगा मां मोहम्मद मुस्तफा मुझे उम्मत जलाओ जे अबे दी जाए पे आए। ये बच्चों चाहिए दुआ मुझे बच्चों खुशहाल रहे, मुझे बच्चों सलामत रहे, अल्लाह के हयाती दे, उनके रिज़्क रोज़ी वारो दे, चने चोखे वारो रखे। अबो दुआ मुझे लजपाल नबी फरमायो तमाम मुझे उम्मत जला ये दुआ लेकिन निहाने दुआ क्यों हुआ खसाइस कुरान में अल्लामा जलालुद्दीन सूसी की रिवायत आ दिया देखने निहाने मुझे लजपाल नबी पे घर में आराम हुआ, रात जो टाइम अंधेरे जो वक्त ध्यान हुआ ये मुझे साईं जी दिल जो करी खोले है वाक़ई रात के अंधेरे में मुझे लजपाल नबी की आंख लगी भैया जिब्रील अमीन आसमान तारे पे नहीं आया या रसूल अल्लाह ये तवान कंदो तवा आराम कंदो मुझे लजपाल नबी तवाने उम्मत जे लादो के रुको तवाने उम्मत जे अल्लाह तो माफी दा दरवाजा के रुको आयो मुझे लजपाल नबी ओ याल बुधिया तो मुझे से कोई विस्तार रखी अचन तेरे ने चिट्ठी मुबारक न पाती अचन तेरे उठाड़ा है मुतो उठाड़ो मदीने शरीफ का बारो निकली गया है। सुबह जो टाइम हुआ साहबा कराम दरवाजे पे आवाज नो या रसूल अल्लाह फजर जो टाइम हुआ मुझे लजपाल नबी फरमायो आवाज आयो सैन जो बीबी सैन ने फरमाए रात के अंधेरे में लजपाल नबी निकली गया है, खबर ना है मुझे मुस्तफा के हाल में होगा। ये सहाबियों जो नबी के बोले जो नमाज पढ़ी रोदा सहाबी महबूब के बोले मन था पूछा दादा सज नबी के हाल में आ काफर जो हला
दुश्मन हमले करण जे लाइ भरण जे लाइ नुक़सान पहुचाइण जे लाइ तयार हुआ अॼु सॼो ॾींहुं गुज़री वियो साहबा किराम खे नबीअ जी ख़बर न पई ॿियो ॾींहुं गुज़री वियो टे ॾींहं गुज़री विया जेके अखियूं रहमतुल लिल आलमीन नबीअ जो दीदार कंदियूं हुयूं सुबुह जो हबीब जो चेहरो ॾिसंदा हुया जॾहिं नबीअ जो चेहरो ॾिसंदा हुयासीं असांजा दुख गुम दूर थी सूरत ॾिसण जहिड़ा बेताब आहिनि हिकिड़ो सहाबी रोंदो रोंदो हिकिड़े जबल सिला जे नार जे पासे में अची बीठो आहे हिकिड़ो धनार बकरियूं पियो चारे ओ धनार तूं त पंहिंजे धण साईं भला असांजो मुस्तफ़ा करीम किथे ॾिठोई तूं त पंहिंजे धण साईं पर असांजो मालिक ॾिठोई तुंहिंजे मालिक खबर नाहे तुझो वारिस केरा पर टे ॾिहाड़ा गुज़रिया आहिनि बकरियूं काया था तो समुंड जबल जे गार में मुंहिंजूं बकरियूं खाधो विसरी वियो अचनि पीअण विसरी वियो अचनि गार में मुंहुं विझी उन्हनि जे अखियुनि मां लुड़क वहनि था सूरत जो जवान आहे जंहिंजो सिर ससे में आहे ऐं रोई फरमाए थो रब हबीबी उम्मती मुझा सोना हक सुभान अल्लाह मुझा चकरे बातो महबूब लिखो कोली दा प्यो तुमके जो को पुनर जो कसड़ी अदियूं मत आया मेरी है बेवसरी अदियूं मुखे जो पुनर असड़ी अदियूं मत आया में बेवसड़ी अदियूं मुखे जो सहाबी ढूंढदो गात जे दरवाजे ते पहुतो आ जानी जो न्यारे वो बदुआ चयो जिया कसम अल्लाह पे खया जिने चेहरे ते चादर थी वने अल्लाह फरमाया अय्युहल मुज़म्मिल तेरे सामने का चादर हटे फरमाया अय्युहल मुदस्सिर अल्लाह कसम पे खया वो बदुआ सिर सजे में आ उम्मत जेला रोंदे रोंदे दुआऊं पिया घुरनि सहाबी वियो आहे पंहिंजे दोस्तनि यारनि सहाबनि खे वठी आयो आहे पंहिंजे नबीअ खे ॾिसी आयो आहे टे ॾिहाड़ा गुज़रिया आहिनि मानी न खाधी अथनि पाणी न पीतो अथनि पर पंहिंजी उम्मत जेला दुआऊं पिया घुरनि अबू बकर सिद्दीक़ आयो या रसूल अल्लाह सिर सजे मां खणो मुंहिंजा महबूब सिद्दीक़ जेके बि नेकियुनि वारा अमल कया तुझे उम्मत के बख्श गए मुझा महबूब ने सिर सजे मां करो पर महबूब करीम ने सिर रखयो हज़रत उमर फारूक आयो ते पंहिंजा अमल उम्मत मुहम्मदिया जे हवाले कया पर महबूब ने सिर सजे मां रखयो साहबा चयो हे सहाबियो हज़रत अली के संग कयो अली फातिमा ज़हरा के वठिया सैयदा फातिमा ज़हरा इंदिया रहमतुल लिल आलमीन नबी उठी भी और जो इस्तेमाल वाह सोना वाह फातिमा के वठिया मका नबी में सिर मथे खणे अम्मा फातिमा ज़हरा के वठण जेला मौला अली आयो मुझे बाबे जी खबर बुधा जो अको केरे हाल हज़रत हैदर करार फरमायो ओ खातून जन्नत नबी के ॾिसी आया आहियूं जबल सदा जे गार में साईं टे ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि जबल जी गार जो फर्श साईं करीम जे लुड़कनि सां सालो थी वियो आहे जेला तूं घुरनि पिया हल हल तूं हल करीमन के राजी कर मका तुझे सदके महबूब सिर मुबारक मथे खण फातिमा ज़हरा थी फरमाए अली पी ओ 70 चटनियों लगल कपड़ो जुगो भेरिया मन मुझे बाबे के मुझे मथा रहमती वजे अम्मा खातून जन्नत निकली आया जबल से गार में करीमन सिर सजे में रखियो फातिमा ज़हरा थी जड़े बाबा साईं सिर मथे खड़ो तवा सिर से खड़ दो
सिर तो सांसर दे मेरे चली जैसी रब न फरमाई दो तुझे उम्मत के माफी नहीं है तसी मां सिर रखण जैसे पालन भी तुझो रोण कबूल हुआ जो दे अल्लाह तुझी उम्मत के लिए बख्शे माफ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाणे महबूब मुस्तफा जा आशिको तवाजे ना महबूब जा एहसान पर कोटड़ी वारो निहारियो इन नबी जी मोहब्बत जो सासिलो केड़ो नुवा ओ महबूब तुम घुरंदो रहो गुनाह में रहे अपने फरमान में रहे अपने दिल ते हथ रखे खुदा जवाब केड़ो नुवा अरे अबो एहसान करी तो जा एहसान के ढोलाई ओ एहसान करी तो जा एहसान गाई पर एड़ो एहसान करने वालो था न अबू दो न अम्मा दी न भाई न दोस्त हुआ जेड़ो एहसान करने वालो हसनैन जो नानो फातिमा ज़हरा सुभान अल्लाह तू जो छाए रहो नबी दे राज़ी कंदे कि न कोन कंदे राज़ी कंदे उस्ताद वक्त किथे अमल करने वाला मुजी ऊपर करवारवा क़यामत जे आड़े मूसा गद उठारियो नबी जो साथ सबे के खबे सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल तकरीब आए कलाक पूरो थी हमरे ख्याल में हाने थका आयो सुभान अल्लाह दरूद में वो मोहब्बत कौन रही है खुदा थका हो जो तो बस पे आ गए खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुझे अचण सां अल्लाह गुनाहनि जी माफ़ी जा ऐलान फरमायो जेको मुंहिंजो बणजी वियो अल्लाह उनखे माफ़ी ॾींदो मुझे कट लॻो क़यामत जे ॾियारे उहो बि मुंहिंजे पुठियां पुठियां हूंदो ताकि नबी के साथ साथ हज़रत मूसा कलीमुल्लाह रुनो पे मुझा मौला पांजे नबी जो दीदा पैदा कयो थे उन नबी जो उम्मती बना रब फरमाए तो के वडो शान ॾिनो ये खसा शुक्र के अल्लाह जलाल की सुनी बात है रब फरमाए मूसा तो के पांजी जाए तो वडो शान ॾिनो मौला थोड़ो तो दीदार करा उम्मती न तो बनाई बड़ा दीदार करा मुस्तफा जो नबी अबे महबूब मुस्तफा के ला सिक्कियां पे ते नबी की गुलामी नसीब थे तो मुझे दुआ कौन घुरिया एहसान अल्लाह जा मुस्तफा जो गुलाम बनायो ऐ हबीब फरमायो तेसी जन्नत में मां मुस्तफा कौन से जैसी माने आखिरी उम्मती के भली जहन्नम में हुंदो ना ओदा कढाए कोसर में वेजारे प्याला कोसर जा प्यारे फल सकदा सुभान अल्लाह या रसूल अल्लाह एड़े हबीब दी इनायत याद अभी के न कोन कम हक मुर्शिद हक महबूब जी आमद हबीब फरमाया तुम आयो सब काबे को खुशी मनाई सुभान अल्लाह काबे जे इतना खुशी में आवाज के आया सुभान अल्लाह हजरत सैयदना अब्दुल मुत्तलिब महबूब करीम जो नादो काबे में बैठो अचानक बुतन में खड़काट पेजी गया काबे की दीवार में रोण जो आवाज सुभान अल्लाह आवाज आयो काबे के बुतन का पाक करने वाली जात मोहम्मद मुस्तफा की सुभान अल्लाह नची सुभान अल्लाह हबीब फरमाया मुझे अचण सां सुखा वण सावा सुभान अल्लाह मुझे अचण
आसमान वारन खुशो कई सुभान अल्लाह जमीन वारन खुशो कई पानी वारन खुशो कई जहान में खुशो मधाए छाजेला भी खुशी के हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए आखिरी रात आए दिल से पढ़ाए हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए फलक नजारों ज़मीनी पहाड़ों खुशी सब मनाओ हुजूर आ गए उठो के मारो सुभान अल्लाह उठो के मारो चलो बेसहारो खबर ये सुनाओ हुजूर आ गए अनोखा निराला वो ज़ीशान आया अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया अरे कजकुला हो अरे बादशाह हो झुकाओ हुजूर सुभान अल्लाह हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए हुआ जाल सूरा मतो बसेरा उजाला उजाला सवेरा सवेरा हुआ जाल सूरा का बसेरा उजाला उजाला सवेरा सवेरा हलीमा को पहुंची खबर आमिना की हलीमा को पहुंची खबर आमिना की मेरे घर में आओ हुजूर आ गए हलीमा को पहुंची खबर आमिना की मेरे घर में आओ हुजूर आ गए हवाओं में जज्बात हैं मरहबा के सुभान अल्लाह हवाओं में जज्बात हैं मरहबा के फज़ाओं में नग़मात सिलसिले दुरूदों के गजरे सलामों के तोहफे गुलामों सजाओ हुजूर आ गए सुभान अल्लाह दुरूदों के गजरे सलामों के तोहफे गुलामों सजाओ हुजूर आ गए 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 कहाँ में पूरी कहाँ उनकी बातें कहाँ में ज़ुहूरी कहाँ उनकी बातें
करम ही करम है ये दिन और ये रातें, जहाँ पर भी जाओ दिलों को जगाओ, जहाँ पर भी जाओ दिलों को जगाओ। सब मोहब्बत सब रहो। सुभान अल्लाह। तमागा के पूछा करे ने दिल पर के साथ साथ लायो छा सिखा रहे हो अॼु जो सबक आहे सुभान अल्लाह। ये जो मिलाद जो महीनो आहे असा के सबक इहो मिलियो आहे त जहां पर भी जाओ दिलों को जगाओ, यही कहते जाओ हुजूर आए, जहां पर भी जाओ दिलों को जगाओ, यही कहते जाओ हुजूर आए। इतना दफा बड़े आवाज जो हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए, हुजूर आ गए। सुभान अल्लाह। हक मुर्शिद हक। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हुजूर से समाजी मोहब्बत में नजर सुभान अल्लाह। ये दुनिया की मोहब्बत में मुब्तला थी पर जो पान के बर्बाद न कयो। अच्छी चमड़ी ने कोई जिंदगी बर्बाद की, मेरे होली पर जिंदगी बर्बाद की, गुनाह में बदकिरदारी में, पर यार हिकड़ो दफो हलिया हो जे नबी साहब सल्लल्लाहु है अलैहि सुभान हेतरी जिंदगी गुज़ारी के नबी साहब 30 साल के 50 के 60 साल हेतरी जिंदगी गुज़ारी दुनिया सां मसला ताई दुनिया ॾिठई यार हिकड़ो दफ़ो मुंहिंजे नबी साहब सल्लल्लाहु सुभान अल्लाह। अॼु तक लाइक करे इंशाअल्लाह ताई सीने में साह आए तो मुस्तफा इंशाअल्लाह। मुझे अजीज मुझे भाव हयात हुआ भली हेरे ध्यान में तान फकीरे चले हेरे ध्यान हयात हुआ भली आज का मुस्तफा का दिल लाइन देखो सुभान अल्लाह। हबीब सा लाए मुस्तफा सा हुब लाए, हबीब सा हुब रखण वालो खुदा जी इज्जत जो कसम हिते हिते जो बेड़ो पार हुते हुते समझो था मानो जो दादा मोहब्बत रखी फायदो कोन मिलियो आ असा को फायदो न मिलियो न मिठा समझ फायदो न मिलियो तई त समझ तुनी मोहब्बत में कमी है। लतीफ साईं फरमायो त जानी कीअं जॾो थिए तू तो हुए तबीब वट दवा में दर्द जी हुई उन्हनि वट, पर हुई का तो में घट जो न तो हो त साहिब इन सूरत सुभान अल्लाह। हां वो गमन के लाहण वाला है, दर्द के मिटाइण वाला है, जिंदगी बख्शण वाला है, इज्जत ॾियण वाला है, पर कमी असां में आ मिठ असां न वधाई आ मिठा अॼु कदम वधाए पंहिंजे नबी खे राज़ी कर पंहिंजे मुस्तफा जो दर वठ नबी राज़ी आ त दुनिया आख़िरत में सुभान अल्लाह। हक मिट लक। दीन सां दिल लायो, कुरान सां दिल लायो, ज़बान सां खून न ॻाल्हायो, चोरी जा कम, ज़ोरी जा कम, ज़ुल्म जा कम, बदकिरदारी वारा कम सब छॾे ॾियो, कम उहो कयो जंहिंमें रब राज़ी, रब जो हबीब भला जे अमल नसीब नाहे त हुनजो दस हुजे। चोर चोरी सेखारींदो आ, ज़ानी ज़िना सेखारींदो आ, खोर खुर सेखारींदो आ, साईं मुंहिंजा धाड़ो हणणु सेखारींदो आ, ब्याज वठणु सेखारींदो आ। चङो भलो माण्हू खे ब्याजी संगत जी पे अहिड़ा फज़ाइल ॿुधाईंदो चवंदो हे बा 10 रुपया वठी ब्याज में शामिल कर ओके न ख़बर आहे मूंखे कोटली वारनि खे घणो ब्याज लॻो आहे तॾहिं त सूरन में समझो था ये ब्याज सेखारींदो पर मिठा जेकॾहिं अल्लाह वारनि सां वेंदे त अल्लाह वारा वरी चवे अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह। हक मुर्शिद हक। दरबार यारी हिदायत आबाद शरीफ के मुर्शिद जो वास्ता तमाम बड़ी जो हाने 14 नवंबर में इंशाअल्लाह नीय जो मुझे मुर्शिद करीम जो आस्था दरबार यारी हिदायत आबाद सुभान अल्लाह। उनमें तमाम सभी दोस्तों के शिरकत की दावत इंशाअल्लाह इंशाअल्लाह
ख़ुसूसी दावत सुभान अल्लाह क़बूल कंदो वाले कोने कंदो अल्लाह यार दोस्त जी दावत भाई पे जो क़बूल कंदा आयो आज फ़कीर जी दावत क़बूल इंशाअल्लाह पहले दिसंबर की शाम 2 दिसंबर की रात यकम दिसंबर की शाम छंछर की शाम आचर की रात इंशाअल्लाह दरबार आलिया फजलाबाद शरीफ मातरी में सालाना उर्स सुभान हज़रत सैयदना महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकदहु जिनजो सालाना उर्स मुबारक थियो जेमें परे परे का मुस्तफा अल्लाह जी मोहब्बत रखण वारा आशिक प्यारा बाना शरीक थींदा उन में तमाम शरीक थी उन दावत इंशाअल्लाह किताब नमाज मुर्शिदन करीम जो थी 2 दिसंबर ॾींहुं जो फजर नमाज बाद खत्मुल कुरान ऐं दुआ थींदी उन में तव्हां शरीक थियो अल्लाह वारनि जे उर्सन में शरीक थियण वारे सां उन सिलसिले जे सभिनी बुज़ुर्गनि जी महिरबानी तव्हां शिरकत जी दावत हुजे अल्लाह ताला शाह अमल तौफीक अता फरमाए बस हाणे टाइम पूरो थी अल्लाह ताला शाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हल पड़ा दो मुरीद जी फरमाए ओ वलियन जो शान आला भायो वहाबा अल्लाह जो लाए छाते मगर जो खराब हक मुर्शिद हक वलियन जो शान आला वधायो वहाबा मुला जो लाए छाते मगर जो खराब ओ वली सगोरा वारिस है धरती उन्हन हवाले सब्र में आ कुरान अल्लाह लिखत उन्हन दे नाले सूरत खुदा जो किताब पर मुला जो लाए छाते मगर जो खराब आमीन सभी दोस्त गयो